शिकारपुर में इलेक्शन कमीशन शिकारपुर पारां 18 वरीह जी उम्र में पंहिंजो शनाख्ती कार्ड ठारायो ऐं पंहिंजो वोट दाख़िल करायो जे उन्वान सां गॾिजाणी थी। डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमीशन ऑफिस शिकारपुर में कार्ड ठारायो ऐं वोट दाख़िल करायो जे उन्वान सां गॾिजाणी थी गुज़री, जंहिंजी सदारत इलेक्शन कमिश्नर शिकारपुर हबीबुल्लाह जुनेजो कई। इलेक्शन कमिश्नर चयो त दिसंबर में इलेक्शन कमीशन शिकारपुर पारां हर तालुके में रैलियूं कढी वेंदियूं। गॾिजाणी में हुन ॻाल्हाईंदे चयो त जंहिंजी उमिरि 18 वरी आहे उहे पंहिंजी शनाख्ती कार्ड ठाराए वठनि ऐं वोट दाख़िल कराइनि। हुन चयो त जेकी वोटर फौत थी चुका आहिनि उन्हनि जी तस्दीक करे वोट वोटर लिस्ट मां ख़ारिज कराए वञे। इलेक्शन कमिश्नर शिकारपुर हबीबुल्लाह जुनेजो चयो त ज़िले शिकारपुर इलेक्शन में वोट कास्ट जो तादाद 500% रहे थो। हुन चयो त ज़िले शिकारपुर में असां जूं टीमूं घर घर सर्वे कनि पियूं ऐं अवाम खे अपील आहे त हर टीम सां सहकार कनि ऐं पंहिंजो कीमती वोट दाख़िल कराइनि। उन मौक़े ते इलेक्शन कमिश्नर शिकारपुर चयो त टीमूं 7 नवंबर 2021 खां 6 दिसंबर 2021 ताईं रजिस्ट्रेशन कंदियूं। हिन शहर जे सियासी समाजी धुरनि खे अपील कई त हू पंहिंजे शहर कोठनि ऐं पाड़नि में आवाम खे वोट जी अहमियत बाबति आगाही ॾियनि। प्रोग्राम असिस्टेंट कमिश्नर शिकारपुर जवाद अली लाड़क, नादर सुप्रिंटेंडेंट आगा शकील खान, सरसो जो नुमाइंदो ज़ुल्फकार अली, ARO अब्दुल शकूर सुमरो ऐं ॿिनि NGO समलदारनि पिणु शिरकत कई। नासिन सगर बुलेटिन पे चिपनाई ते पहुतो वधी ख़बरनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो धरती TV न्यूज़।